ताबे जी प्रेस क्लब ऐं अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी मेज़बानी हेठि APC थी गुज़री, जंहिंमें तहरीक इंसाफ़, PP, STP, जसकम, क़ौमी अवामी तहरीक, उस्तादनि, सिविल सोसाइटी, इलाइक़े वासियुनि समेत तारके साकिर जी सहाफ़ी बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवान ख़िताब कंदे चयो त सिंध हज़ारे सालनि जी तारीख़ी ऐं क़दीम तहज़ीब रखंदड़ सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। सखावत जे ॾींहं ते असीं सिंध वासी पंहिंजी धरती सां मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार करे दुनिया खे इहो पैगाम ॾींदा आहियूं त असीं सिंध धरतीअ जा माण्हू ज़िंदा दिलि ऐं मोहबत वणींदड़ क़ौम आहियूं। इन मौक़े ते ऐलान कयो वियो त 1 डिसंबर ते सिंध जी तारीख़ी माॻ भंभोर ताईं मोटरसाइकिलनि ते रैली कढी जलसो कयो वेंदो। अल्हम्दुलिल्लाह सिंध असांजी जेका आहे आहे ई सकाफ़त, सिंध जो नालो ई सकाफ़त आहे, जंहिंमें रुॻो हिकिड़ो कोन्हे भिटाई पढ़ त सॼी सकाफ़त आहे। भिटाई कुझु कोन छॾियो आहे, सकाफ़त असल भिटाई सिंधी टोपी अजरक पटको, इन खां अलावा असांजी ॿियूं सकाफ़तूं इलाही आहिनि। जीअं हेर मूं पए थो न झण पियनि झंगल रहनि आया धण धणी, इहा असांजी सकाफ़त आहे। अजरक टोपी असांजी सुञाणप आहे। अजरक टोपी सिंधी माण्हूअ जी शनाख़त ऐं सिंधी माण्हूअ जो हिकु भरम हिकु सुञाणप रही आहे। कमिटमेंट जो ॾींहुं आहे त असां 1 डिसंबर ते पंहिंजी उहा माना सकाफ़त खे उजागर करण जे लाइ इन क़िस्म जा प्रोग्राम करियूं था। उन सां रुॻो असांखे ही फ़ाइदो कोन्हे त असीं माना टोपियूं पाए झुमरियूं हणियूं, पर असीं पंहिंजी सकाफ़त जेका पोइते थी वञे उनखे अॻिते करण जो हिकिड़ो क़दम आहे। सिंधी अजरक, सिंधी टोपी, सिंधी ज़बान और सबसे बढ़कर अमन और सूफ़ी अज़म के हवाले से बहुत ही खूबसूरत और अवलिया के हवाले से बहुत ही प्यारा सूबा है। तो इसके जितनी भी सकाफ़त है और जो अभी ये तरीक़ा शुरू हुआ है, दुनिया भर के अंदर इसको बड़े ज़बरदस्त तरीके के साथ सराहा जाता है। तो इंशाअल्लाह इसको बड़े खूबसूरत अंदाज से और बड़ी मोहब्बत के साथ मनाएंगे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk